मुझा बचा बस ये मजदूरी मिली मजदूरी में जेके भी पैसा मिलिया मां बच्चन जे लाइ मानी वठी दो अचा। या अल्लाह मुझे हिन मासूम बच्चन जे सदके हिन बच्चन के रोज़ी रिस्क दे हिनन के भुख ही बदहाली खां बचाए मुझा मौला। अरे ओ मिठू इते छाजे लाइ वेठो आ उथी ता इते छो वेठो आ पुलिस थी अचे मास अथई मास पाए किरोना थई किरोना उथी बाबा उथी ता किरोना दई उथी उथी किरोना बीमारी खाता असांजी भुख ही बदहाली गरीबन के मारे छड़ींदी। शायद किरोना न मारे पर भुख ही बदहाली असांजे बच्चन के मारे छड़ींदी। या अल्लाह असां गरीबन जी मदद कर। हलो बच्चा तू हलो दा अॻिते। छातो करी उठो बाबा उठो पुलिस अदी अजे उठो वनी के रोजड़ी दी कर बाबा ये पुलिस अदी अजे किरोना लगी पया न तो के मास्क का न हुन नडड़न के मास्क का किरोना लगी पया वती तो किरोना पखेड़ी दो बाबा छातो करी उठो इता उठो न नडड़न के वनी को तेरे घर बिहार उस तती में वती दो साड़ी दो उठो उठो वनी मास्क पाराइन उठो। बस बच्चा अल्लाह मालिक अल्लाह सही जेकॾहिं हिकु दरवाज़ो बंदि कयो आहे त कई खोले छॾींदो असां ग़रीबनि लाइ। ॾाढी लॻी आहे बच्चा मां छा कयां इन ज़ालिम ज़माने में गरीब शल ॼमे न। अल्लाह वारसा बच्चा
मदद कर मुझे बोला तू ही पालना हारा मुझे बच्चा भूख भी मरण पे था को मदद करना मारो ना है मुझे बोल आए को मदद करना मारो गरीबन के जगने पैदा कयो तो इत को वसील होने असांखे बच्चा उठो हलो उठो इता हलो बच्चा 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 या अल्लाह कोई जालिम है ते जालिम जमान हुआ बच्चा 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 उठो उठो हलो पुत्र उठो इता हलो बच्चा हलो हलो हेलो हेलो बच्चों बच्चा उठ रहा हाँ मुझे बच्चा हाँ बच्चा के पानी भी जातो माने भी जातो बच्चा या अल्लाह मदद कर या अल्लाह की ना मदद कर मुझे बच्चा भूखा भी मरण पे या अल्लाह मदद कर को मदद करने वालों हाँ हाँ ठीक है मां चा पोतो सां ॻाल्हाईंदो राब्तो कयाईंदो मां अची पोतो खे ॿुधाईंदो पोइ अची वञो ठीक 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 ॿुधायो अब वरी दादा ॾे त हवाल मिठूअ जो हवाल ॾे यो अचां पियो त रोड ते वेठो रोड जी भरिसां ॿ पुटड़ा गॾु हुयसि पुटड़ा बि असल मरण कंदी हिते हुयसि बाबा मां चयोमांसि वाह किरोना अथई तव्हां उथ पुलिसूं फिरनि पियूं मां घणो इन करे बि कोन सघियोमांसि हाल अहवाल पुछियोमांसि कोन मां जो वरी पुलिस अचे वरी असांखे खंबियूं हली वञी हू ॿारनि सां वेठो आहे हुते ॿारड़ा मरण कंदी ते उन बुख ते हाणे इहो मूंखे ॾसे त छा चकर आहे तव्हां ख़बर चार अथई अली ख़बर थी इहो त मिठू फ़क़ीरा किरोना जे करे दुकानदार रोज़गारी बंदि थी वई आहे अॻे त कोडर तगारी खणी पंहिंजी मज़दूरी कंदो पर हाणे फ़क़ीर जा बच्चा बुख ते आहिनि को रोज़ी कोन थी लॻेसि चौकनि चौराहनि ते वधे थो थिले पियो ईअं अलाह खे भारत आहे ग़रीबनि जी बाक़ी हाल पूरा अथसि बचड़ा मरण कंदी अथसि हाणे ख़ुदा खे भारत आहे को फ़क़ीरा को रोज़गार ॾियनि बस अल्लाह मालिक आहे ग़रीबनि जो त अल्लाह आहे असां हाणे छा था करे सघूं हा त बसि भारत में अलाह खे हा सही अल्लाह मुझे बच्चा मुझे मदद कर या बच्चा भूख था मरन मुझे कुछ पैसा खपन लॉकडाउन जे करे आज मुझी मजदूरी भी न लगी है मुझे बच्चा भूख में मरी रहा है मुझे कुछ मदद करो खुदा मुझे कुछ रहम करो मुझे कुछ मदद करो आज लॉकडाउन जे करे मुझी मजदूरी न लगी मुझे बच्चा भूख में मरी रहा है माता का मदद करना है तोखे उतां भाॼा न रोड तां तोखे
के मां रोड ते वेठी न रोड ते वेठो रोड जी भरसा उता मां भजायो हां बाबा निकिरी था पुलिस अचे थी वरी वरी फिरी गिरी असांजे पुठियां अचे थी भगवान हिन ग़रीबनि खे असां चङी तरह सुञाणियो रही जेके अपाहिजा आहिनि माज़ूर आहिनि उन्हनि जो हक़ बि ही खाई वेठा आहिनि न अहिड़ी ॻाल्हि कोन्हे सही मुंहिंजी मदद कयो मुंहिंजा बच्चा हुते बुख था मरनि ही सरासर कूड़ आहे ॿारनि खे वठी ॿारनि खे बहानो करे रोड ते केले चवंदा असांजा बीमार ॿार बुख था मरनि निकिरी था बसि निकिरी हलियो न असांजी जॻह ते हलियो कुझु ई कोन्हे असां निकिरी हलियो न जितां जो आहियूं उते ई वञ न त कयूं था पुलिस खे फ़ोन या अल्लाह या अल्लाह मुंहिंजी मदद कर मुझे बच्चों बुक्का भी भरी हो कहीं मदद न कहीं मौला या अल्लाह बाबा बाबा पुत्र बाबा पुत्र मुझे बचा तू भली भाई तू कमी मरी अल्लाह इन बेदर्द से दुनिया में मुझे बचन जी कहीं भी न कहीं का भी मदद न कहीं या अल्लाह तू ही कार साजा तू ही रिज़्क़ ॾींदड़ा तू ही राज़िक़ ऐं तू ही बबाऊं ॾींदड़ा ऐं तू ही बबाउनि खे टाइण वारो परवरदिगार आहे लेकिन ॾिस हिन दुनिया वारनि खे तुंहिंजे वफ़ा जे करे हे ग़रीब असांजा बच्चा न मोया लेकिन असांजा बच्चा मुआ त बुखुनि ते मुआ मोहतारनि जे ज़ुल्मनि जे करे मुआ कंहिं मदद न कई मुंहिंजा बच्चा बुख में मरी विया ॾिस हिन दुनिया वारनि खे जेका मां मदद करी लेकिन मदद न ॾिनो मुंहिंजा बच्चा बुख मरी रहिया हुआ माने जो गपो न ॾिनो तुंहिंजे माने लड़का ॾेई वापसि कयूं पर मुंहिंजा बच्चा बुख मरी आहे कंहिं मदद न कई हुन तुंहिंजे नबी जे प्यारे साहबी खलीफ़े तुम हज़रत उमर को फरमायो हो त जेकॾहिं मुंहिंजे दौरे ख़िलाफ़त में जल जे किनारे कुत्ते जो बच्चो भी मरी हो त उन कुत्ते जे बच्चे जो उमर अल्लाह जे अॻियां जवाब ॾींदो अल्लाह जे अॻियां कुत्ते जो जवाब ॾींदो पर हिते इंसान पिया मरनि
गरीबन जा बच्चा में मरन लेकिन को कह के एहसास ना है मुझा मालिक कह के एहसास ना है को क्या सुना है को राम ना है कोरोना बीमारी जो बहानू बनाए यह हुकूमत गरीबन की इज्जत नहीं जानन सा कहती रही है भुखा ही बदहाली भी गरीबन जा बच्चा मरी रहा है पर का मदद नथी कई वनी या अल्लाह जकने गरीबन के दुनिया ते पैदा कियो थई तो गरीबन जो को वसीलो बना गरीबन जी मदद कर ये उन अमीरन के हिदायत आई राम दे या अल्लाह जेकॾहिं मां पंहिंजे बच्चन खे पीउ हुअण जे नाते पंहिंजे सरमायनि खे न बचाए सघियुमि त मुंहिंजे जीअण जो बि को हक़ न आहे मुंहिंजे जीअण जो बि को हक़ न आहे Thank you.